इन वक्त मौजूद आयो करमपुर बरसा करमपुर थाने जी हद इंडस हाईवे बगन खान बिरानी लाड़ो वट जिते मुगविन जमील अहमद बुर्डो आसिफ आराई की बाज़ियाबी लाए वारसन करमपुर सिपको अमले करमपुर ग्रेड स्टेशन अमले शरण इलाके वासन के सद ते जो धरणो हुयो है। धरणे में मौजूद मुगविन के वारसन अगवाणन जो छा चवण आया चो तो उन्हनि सां ॻाल्हायूं था। इंतजामिया 24 कलाक दिना त तव्हांखे मुगवी बादाब थी मिलंदो ऐं उन खां पोइ असांजे ई यूनियन ऐं मथे आला अमलदारनि बि इहो ई तय करे एसपी साहब सां जेके ॻाल्हियूं कयूं 24 कलाक जूं हुयूं। हाणे 72 कलाक गुज़री चुका आहिनि, को बि पुलिस वारो अमलदार या SHO या उन इंतज़ामिया को बि असां वटि न आयो आहे। ऐं हाणे जेको धरणो हणायो आहे जमील अहमद बुर्डे जे वारसनि ऐं आसिफ आराई जे वारसनि ई लॻायो आहे ऐं असां शहरी सभु उन्हनि सां गॾु आहियूं ऐं जेके बि दोस्त सभु गॾिजी आया आहियूं हिते। असांजे अमरान खे 3 ॾींहं गुज़री आहिनि वापडा मुलाज़िमनि खे, सो अञा ताईं को बि तहरुक न वरितो आयो आहे, न जेको आहे सो आला उहिदेदार असांखे यकीन ॾियारियो आहे त असां तव्हांजा माण्हू छॾाईंदासीं। सो असां रोड ब्लॉक कयो आहे, उनजे भरोसा सां गॾु ऐं असां वापडा वारनि ऐं जेके इलाइक़े वासी करमपुर शहर वारा असांजो भरपूर साथ ॾिनो आहे। असां रोड बंदि कयो आहे, असां एतिरे ताईं रोड बंदि कंदासीं जेतिरे ताईं रोड ऐं बिजली बंदि कंदासीं तेतिरे ताईं असांजे माण्हू खे बाज़ियाब न करायो वेंदो। है कि हमारा भाई आसिफ और दूसरा मुलाजिम है 3 दिन पहले अगवा हुआ है। किसी वडेरे ने, किसी आला अहदेदार ऑफिसर ने, किसी ने हमारी बात नहीं सुनी है। हम अपने रोड पे खड़े हैं, रोड ब्लॉक करके। हमारा यही मुतालबा है कि इनको बाज़ियाब कराया जाए। वज़ीर आला सिंध से अपील है, वज़ीर आज़म शहबाज शरीफ से अपील है, आर्मी चीफ से अपील है कि इधर कोई किसी का नहीं सुनने वाला नहीं है। इधर जंगल का कानून है, ये पंजाब नहीं है, ये दूसरा सूबा नहीं है। यहाँ के जो अय्याश लोग हैं बस उनकी अय्याशी है, गरीब जो है वो सारा दिन जूतों में है, कोई किसी का वारस नहीं है। लिहाजा अपील है कि हमारे दोस्तों को, भाइयों को आज़ाद कराया। असांखे इंतज़ामिया 24 कलाक टाइम वठी वई असांखों त असां तव्हांखे मुगी बाज़ियाब करायूं 24 कलाकनि अंदरि, पर को बि तारुक न थियो, न को कॉन्टेक्ट थियो आहे, न ॻाल्हि न पंधु। असां ईअं सम्झो त ॼण चो त हिन मुल्क जा माण्हू ई न आहियूं। असां को ॿाहिरें मुल्क महाजर थी आया आहियूं, बसि जेको अचे थो ॻिची में वतियूं करे खयूं माण्हू असांजा वञे थो। असां सभु वापडा मुलाज़िम आहियूं। जमील अहमद बुर्डे ऐं आसिफ आराई जे वारसनि जे ॻाल्हि ते असां उन्हनि सां गॾु आहियूं। हे असां रोड इन जे करे ब्लॉक कयो। हाणे हीअ रोड ब्लॉक आहे, जेसि ताईं को इंतज़ामिया वारो असां सां ताउन तेसि ताईं धरणो जारी आहे। त जेसि ताईं हे AC साहब, IG साहब, DC साहब जंहिं ॾींहं खां विया ही असां सां राब्तो कयो। कश्मीर गेट स्टेशन ते आया हुया, अमजद अली मुगल साहब बि आयो, उन्हनि मथे उन्हनि सां राब्तो कयो AC साहब सां, DC साहब सां। उन्हनि असांखे वाइदो प्रामिस कयो त 24 कलाकनि जे अंदरि तव्हांजा माण्हू बाज़ियाब थींदा। उन खां पोइ असां 24 कलाक त इंतज़ारु कयोसीं। उन खां पोइ 12 कलाक ॿिया गुज़री विया, ॿिए असांजो हिन वक़्त ताईं सुबुह ताईं इंतज़ारु कयोसीं। इंशाअल्लाह अची वेंदा पर न थिया हुकम। असां अची हींअर जेको आहे सो रोड ते जेको आहे सो करमपुर लाड़े ते अची, बगन लाड़े ते अची असां धरणो आयो आहे। जेसि ताईं असांजा माण्हू बाज़ियाब न थींदा तेसि ताईं असां न उथंदासीं। असां तव्हां सां हिननि सां की जेकी कमेटी हुई कमिटमेंट कई हुयूं उन पंहिंजे ते न था। असां गवर्नमेंट खे वरी बि असां इल्तिजा था कयूं, IG, वज़ीर आला सिंध, सभिनी से SC खे, DC खे, शिकारपुर ज़िलो, कश्मीर ज़िलो, सॼे हिन जेके वॾा ऑफिसर आहिनि उन्हनि खे असां वरी बि चऊं था त महिरबानी करे असां सां तावन कनि, जल्दी में बाज़ियाब कराइजनि। जेसि ताईं हे बाज़ियाब न थींदा तेसि ताईं मां पंहिंजो धरणो जारी रखंदुसि। मरण गॾी तो जाॾा बि गुज़रूं था, धरना ई धरना आहिनि। माण्हू वीचारा एहतिजातनि रोड ते मजबूर बीठा आहिनि। असांजे करमपुर मां 2 वापडा मुलाज़िम अगवा कया आहिनि ग्रेड स्टेशन मां। अॼु 3 ॾींहं आहे, रुगो ख़ाली दम दिलासन जे SP साहब कुझु बि न कयो आहे। अफ़सोस इहा आहे, मां पाण पहिरें सां गॾु हुउसि त हिननि पुलिस बि 2-3 सिपाही मां पाण वठी आयुसि। न SHO साहब खे ज़हमत तकलीफ़ महसूस थी ऐं न SSP साहब खे, न DSP साहब खे। तंहिं करे अॼु ही शहरी मजबूर थी करे करमपुर जे शहर में धरणो आयो आहे ताकी इहे असांजा माण्हू बाज़ियाब थियनि। ऐं असां महसूसु कयूं था त कुझु अरसे खां वठी करे पीपुल्स पार्टी शायदि ठीके ते ॾेई छॾी आहे सिंध धाड़ेलनि जे। पाण जेको आहे सो इस्लामाबाद ऐं कराची जे एयर कंडीशन बंगलनि में महफ़ूज़ आहिनि ऐं सिंध जेको आहे धाड़ेलनि जे हवाले आहे। रोज़ानो उहे क़तल बि करे रहिया आहिनि, माण्हू बि अगवा करे रहिया आहिनि, फुरूं बि थी रहिया आहिनि। हाणे त ॿार बि महफ़ूज़ न आहिनि, औरतूं बि महफ़ूज़ न आहिनि। आख़िर सिंध जे माण्हू जो क़सूर छा आहे? असां पीपुल्स पार्टी जी आला क़यादत खां पुछणु चाहियूं था त तव्हांखे पंजाब वारनि मुस्तरद कयो, तव्हांखे KPK वारनि मुस्तरद कयो, तव्हांखे बलूचिस्तान वारनि मुस्तरद कयो, तव्हांखे कराची वारनि मुस्तरद कयो,
तव्हांखे सिर्फ़ु इंटीरियर सिंध जे माण्हुनि मुंतख़िब कयो आहे, छा उन्हनि खे सज़ा इहा मिलणु खपे त उनजी ज़िंदगी तव्हां जंजाल करे छॾी आहे, बदमनी तव्हां करे छॾी आहे, सिंध धाड़ेलनि जे हवाले करे छॾी आहे। असां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते करमपुर जे मुलाज़िमनि खे, वापडा मुलाज़िमनि खे बाज़ाब करायो वञे। जेसिताईं इहो बाज़ाब न थींदा असांजा ई धरना, असांजी महिनत, असांजी कोशिशि, असांजो एहतजाज जारी रहंदो। जी नाज़रीन, धरणे में मौजूद मुगविन जे वारसनि, करमपुर सीपको, करमपुर ग्रेड स्टेशन जे अमले जे अॻुवाणनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे अॻुवाणनि जो इहो मुतालबो हो त जेसिताईं मुगविन जमील अहमद बुरड़ो ऐं आसिफ़ आराई खे बाज़ाब न करायो वेंदो एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजरानी, JTN वेब न्यूज़, करमपुर।